अवां के 70 सालन खां जे क़यादत मुल्क के लुटियो आ, सिंध के लुटियो आ, गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन जे हथन ते धाड़ा हया आहिनि, उन क़यादत के तब्दील करणो पवंदो। मां अज भी उन मौक़िफ़ सां बीठो आहियां जेको मौक़िफ़ 5 साल पहिरियां खणी मां तव्हां वटि आयो हुम। न मुंहिंजे मौक़िफ़ में तब्दीली आई आहे, न मुंहिंजे नज़रिए में तब्दीली आई आहे। अज भी मीरन ऐं पीरन, सरदारन ऐं भौतारन ऐं खानन ऐं नवाबन, अज भी गरीबन मिस्कीनन हारिन ऐं मजदूरन जे दुश्मनन के खिलाफ मैदान में का जमात बीठी है, तो उन जमात जो नालो जमीयत उलमा इस्लाम है। कल भी चयो हो ऐं अज भी पंहिंजा लफ्ज़ दोहरायो थो त गरीबन मिस्कीनन हारिन ऐं मजदूरन के उन्हनि जा हक़ मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम ॾियारींदी इंशाअल्लाह। लेकिन फैसलो अवाम के करणो आहे, तब्दीली अवाम के आणी आहे। वोट जे ताकत सां इन दीन ऐं धरती ऐं गरीब जे दुश्मनन के मुस्तरद अवाम के करणो आहे। ऐं तव्हांजो वोट गोलीअ खां वधीक ताकतवर आहे। तव्हांजो वोट चङे भले भोतार खान नवाब ऐं सरदार ऐं उन जे चमचे जे घर में ज़िलज़िला पैदा करे सघे थो। जेकॾहिं खोरवाह वारो पंहिंजे वोट जे ज़रिए तब्दीली नथा आणे सघो, पंहिंजे वोट जे ज़रिए धरतीअ जे हक़नि ते धाड़े हणण वारनि खे मुस्तरद नथा करे सघो, पंहिंजे वोट जे ताकत जे ज़रिए अटो महांगो खपाइण वारनि खे मुस्तरद नथा करे सघो, त पोइ तव्हांखे रणनि करण जो बि कोई हक़ कोन्हे त सिंध सूरनि में आहे ऐं असां सूरनि में आहियूं। पोइ जेकॾहिं वोट जे ज़रिए इनक़िलाब नथा आणे सघो त तव्हांखे रणनि करण जो बि घटि में घटि कोई हक़ हासिल कोन्हे। पोइ रड़ियूं बि न कयो। रड़ियूं तॾहिं कयो जॾहिं तब्दीली आणियो, चङा माण्हू आणियो जेका तव्हांजे एतमाद ते पूरा लहनि। आसान आहे त मौलवी साहब ज़रदारी सां मिली वियो आहे, आसान आहे मौलवीअ ते इल्ज़ाम हण। अब्बास ज़रदारी साहब जो भी चाचे में शहबाज शरीफ साहब सां इत्तेहाद आहे, मुंहिंजो भी चाचे शहबाज शरीफ साहब सां इत्तेहाद आहे। सिंध में न कल ज़रदारी साहब सां इत्तेहाद हो, न अज इत्तेहाद आहे। कल भी जनरल इलेक्शन में लारकानो हुजे, बदीन हुजे, लिहारी कराची हुजे, जमीयत उलमा इस्लाम मुकाबलो कयो। हाणे लारकाने नवाब शाह सखर ऐं मीरपुर खास जे डिवीजन में बल्दियाती इंतखाबात हुजन, इन भौतारन खानन नवाबन सरदारन जो जमीयत उलमा इस्लाम मुकाबलो कयो। हाणे हैदराबाद ऐं कराची डिवीजन जे ज़िलन में बल्दियाती इंतखाबात हुजन, जेकॾहिं इन्हनि भौतारन खानन नवाबन ऐं सरदारन जे मुकाबले में का गरीब जमात बीठी आहे त हे गरीब जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन मैदान ते बीठा आहिनि। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, राशिद खालिद महमूद ज़ुमरो, नारा तकबीर। मां जिंदाबाद आहियां, इंशाअल्लाह जिंदाबाद रहंदुसि, मां काॾे न पियो वञा। लेकिन खोरवा वारो हाणे तव्हांखे जिंदाबाद थियणो पवंदो ऐं तव्हां जिंदाबाद थींदव। तव्हां पंहिंजे वोट जे पर्चीअ सां 70 सालन खां 74 सालन खां